नारन काछे जे इलाइक़े कस्बो मां 2 हफ़्ता अॻु अगवा थियल नारी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। ॻोठ यामीन लगारी मां अगवा थियल फज़ीला लगारी खे बाज़ियाब करायो वियो। केस दाख़िल कयो वियो आहे। नारी जे वालिद रांझो लगारी जी फरियाद ते सितार जमाली समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो हो। पुलिस जो चवणु आहे त नारी खे वुमेन चाइल्ड प्रोटेक्शन जे इंचार्ज ऐं दादू पुलिस बाज़ियाब कराए वरितो ऐं वधीक जांच जारी आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।